बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे नाले सां जेको ॿिन्ही जहाननि जो पालींदड़ मालिक ख़ालिक आहे। अॼु अचण जो मक़सदु इहो आहे त सोशल मीडिया ते चंद ॾींहंनि खां उहे दोस्त जेके न को कंहिं एहतजाज में अचनि या एहतजाज में शिरकत कनि, पर सिर्फ़ु सोशल मीडिया ते बाहि ॿारे वेठा आहिनि त बाबा ज़ुल्म थी वियो, ज़ुल्म थी वियो, ज़ुल्म थी वियो। ॾिसो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ इंसान खे उथिणो पवंदो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ असांखे जदोजहद करणी पवंदी, ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़णो पवंदो, न त इहो ज़ुल्म वधंदो रहंदो। गुज़िरियल 78 सालनि खां सिंध जे प्राइमरी उस्तादनि ते तजुर्बा ज़ुल्म थींदा रहिया ऐं असां अहिड़ा अॻवान चूंडिया 78 सालनि में जिन सिंध जे उस्ताद जी तरक़ी जे बजाए बहितर सिंध जे उस्ताद जी तज़लील वधी आहे। ख़ासि तौर ते गुज़िरियल 5 सालनि में त मॉनिटरिंग सिस्टम आयो ऐं ईस्ट आहे हिकिड़ी नयूं अंधी पॉलिसी जोड़ी हुई ऐं उन खां पोइ कैंपस क्लस्टर हब स्कूल कया विया ऐं प्राइमरी उस्तादनि खे ॿिए जे हवाले ग़ुलाम बनायो वियो ऐं उन में असां जेके अॻवाननि वटि उनजो वॾो किरदारु आहे। माफ़ु कजो की मुंहिंजो हरू किथे तरीक़े ते करण जो इहो मक़सदु न आहे, पर हक़ सच जेसीं न चवंदासीं तेसीं असां में सुधारो न ईंदो। गुज़िरियल 5 खां 10 सालनि अंदरि जेके सिंध जे उस्तादनि सां ज़ुल्म ज़्यादतियूं वधनि, उहे असांजे जेके तल्क खां वठी मरकज़ जेको उहिदेदार चूंडदा अचनि, उहे सिर्फ़ु उस्तादनि खां रिटायरमेंट ते पैसा था वठनि, उहे ट्रेज़री दलाली था कनि, उहे ऑफिसरनि जी चमचागिरी था कनि, उहे ऑफिसरनि जी इज़त पैदा कनि, पंहिंजूं ज़ाती मराद था वठनि ऐं उस्तादनि खे वीचारनि ग़रीबनि खे जेके पेंशन जा पैसा उहे किथे वञी लिया। पोइ चाहे तल्के उहिदेदार हुजनि या ज़िले जा हुजनि, डिवीज़न जा मरकज़ हुजनि, सभिनी जो धंधो हिकिड़ो आहे। ऐं बदबख़्ती इहा आहे त 5 साल खां मथे पीरियड हींअर थी चुको आहे। अॼु बि उहो ज़िले जा सदर, तल्के सदर, उहिदेदार जीअं पंहिंजो धंधो चालू रखी सघूं। इन्हनि जे करे जेतिरो सिंध जे उस्तादनि हींअर भोॻियो आहे, डोड़ियो आहे, बेवाजी बि थियूं आहिनि, माज़ी में को बि इन जो मिसाल नथो मिले। ऐं वरी इहे ई पाण खां इन्हनि लीडरनि खां कोन पुॼे, सवाल को उस्ताद जा मुड़ुस लीडर था सॾाइनि, अॻवान था सॾाइनि ऐं चूंडिजी आया, उहे वरी अहिड़नि माण्हुनि खे सवाल को उस्ताद जो अॻवान चूंडे मथां थापियो वियो जेके असां सां माज़ी में जिन असां सां बेवाजियूं कयूं, अञा ताईं उहे बेवाजियूं वधनि वियूं ऐं उनखे चूंडे वियो। पोइ असां बि मजबूर थी हींअर सिंध जे जेका तहरीक उनखे अॻवान कयोसीं, पर हाणे तोहफ़ा कयोसीं अहिड़ी चूंडण खे। छो त हाणे हर उस्ताद खे बि चलो अल्हम्दुलिल्लाह इहा ख़बर पइजी वई त सिंध जी जेका पग आहे, प्राइमरी उस्ताद जी पग ॿिए जे हवाले कई हुई, जंहिंजी असां हींअर लोड़ियूं पिया। हिन खां वधीक ॿी भक्ति जिन तव्हां लीडर तव्हां भाड़ियो, तव्हां कुझु नथो पुॼे त मथे त वेही रहो न, तव्हां सवाल को उस्ताद जी पग ॿियनि खां ॿधायो हिते पोइ हो पंहिंजो मरातो वठंदा। हो बजाए प्राइमरी उस्ताद जी इज़त करण जे हाणे प्राइमरी उस्ताद जो वरी हुकुमरानी जे ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि, केतिरो कामयाब विया आहिनि। ऐं पंहिंजी ॿटाक नथो हणां, पर माज़ी में जेके असांखे सिंध जे प्राइमरी उस्ताद खे 2014-15 में जेकी 16 स्किल मिलियो, उहो कंडीशनल मिलियो, उन जे लाइ कंहिं बि जदोजहद कोन कई। उते सिर्फ़ु इलेक्शन जे दौरान इहे कराया विया ऐं 2017 में मूं पंहिंजे हर्ज खज ते सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ भटशका कराई, लॉन्ग मार्च कयो, तारीख़ी तहरीक ॾी, सिंध जे उस्तादनि, सिंध जे माण्हुनि, सिंध जे समाजी पार्टियुनि वॾी असांखे इज़त कई ऐं वॾो साथ ॾिनो। ऐं सिंध जे उस्तादनि खे सलाम आहे जेके मूंसां गॾु कराची प्रेस क्लब ते 2017 में जो बम धमाका पे थिया, उते आर्मी वारनि चयो त हिसाब तव्हां प्रेस क्लब ते न, तव्हांखे मारे वेंदा छा दहशतगर्द। हिते को हाणे उन टाइम प्रेस क्लब ते मुज़ाहिरो कोन थींदो। पोइ प्राइमरी उस्ताद असांजो इहो जमूद चोड़ियो, उते 33 ॾींहं 33 रातियूं इहे तहरीक जी, जंहिंमें इंट्रस्ट जा असांजा भाउर भेनरूं बहादुर अॻवान शामिल हुआ, जंहिंजे करे इहा तहरीक कामयाबी ऐं बग़ैर शर्त जे सिंध जे प्राइमरी उस्ताद खे 16 स्किल मिलियो।
पोइ हाणे केरु मञे न मञे उनजी मर्ज़ी आहे। जॾहिं इहा असां तहरीक हलाई 10 डिसंबर 2017 खां त कुझु असांजा ई अॻवान जेके मुखालिफ़ हुआ मुखालिफ़ साईं उन्हनि चयो त हीअ टागा पार्टी आहे, हिननि पंहिंजा मफ़ाद था माणीनि ऐं रिगत शुरू कयूं। पर जॾहिं अलाह जी महिरबानी हुई, जेकॾहिं जेको माण्हू पंहिंजे काज़ सां पंहिंजे मनसब सां पंहिंजे उहिदे सां सचो हूंदो त रब उनजी मदद कंदो। चोरी जी मदद रब अलाह जी कोन कंदो आहे। पोइ अलाह पाक अहिड़ी मदद कई जेका हिकिड़ो ख़्वाब साबित थियो। 22,000 NTS SUT उस्ताद इकरा जा उस्ताद रेगुलर थिया ऐं बग़ैर छत जे सिंधी प्राइमरी उस्तादनि खे 16 स्केल मिलियो ऐं बलोचिस्तान जे पेट जॾहिं सिंधी प्राइमरी उस्तादनि खे 25 साल सरहद ते 16 मिलियो त HS जी उस्तादनि खे 25 साल सरहद ते 20 मिलियो। इहो बि प्राइमरी उस्ताद जे करे ई मिलियो, जदोजहद जे करे मिलियो। मथां चओ त इन थोकनि वरितो जेके लीडर पिया थियो पाण खे सॾाइनि, न वरितो। प्राइमरी उस्ताद जी जदोजहद जे करे, उनजी रत जे करे, उनजी पोरी जे करे इहो मिलियो। छो त बलोचिस्तान पैटर्न असां वरितो हो। उन खां पोइ असां मुसलसल असेंबली में असेंबली वेंदो रहियुसि ऐं उस्ताद खे रेगुलर कयो, पर उन रेगुलर जो नोटिफिकेशन कढण लाइ तयारु न हुआ। वरी 11 नवंबर 2009 बेद साहिब जे मदर खां कराची ताईं मूं पैदल लांग मार्च कयो, जंहिंमें मूंखे अहिड़ी बीमारी लाग थी हुई जेका अॼु मां लोॾियां पियो। ऑटोमेनियम डिज़ीज़ या पोलीमाइसाइटिस मूंखे पेटा में रतींदो, पेशाब में रतींदो। मूं पूरी असां पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजी सिंधी प्राइमरी उस्ताद खे जेका साल जेका कमाई थींदी आहे 2 ॾींहं ख़र्चु पकोईंदो आहे, उहो उस्ताद जे मथां ख़र्चु करे छॾींदा आहियूं। कॾहिं उस्ताद खे पैसो न आहे वरितो। पोइ बि हरूभरू चवंदो हाजी साहिब जेके माण्हू उहिदनि ते वेठा आहिनि उनखे त कुझु कोन था चओ, पर हिकिड़ो माण्हू पंहिंजे घरां कमु थो करे तव्हांखे माना फोबिया थी वई आहे, शफ़ी फोबिया थी वई आहे। ऐं अलहमदुलिल्लाह मूंखे फ़ख्रु आहे, अलाह पाक सिंधी उस्ताद जे फ़ख्रु आहे जिन वक़्तनि बवक़्तु मुंहिंजो वॾो साथ ॾिनो। पर सवाल हिकु उस्ताद मेल फीमेल पंहिंजे हक़ जे लाइ प्राइमरी निकिरी पवनि त मसइला चंद ॾींहं हल थी वेंदा। पर उहे निकिरंदा आहिनि, कुझु निकिरंदा आहिनि जेके कराची प्रेस क्लब ते फोटू जा शौक़ीन फोटो करायो ताईं आला ताईं भॼी वेंदा आहिनि। हींअर 10 फरवरी 2025 ते 5 राति जो 5 ॾींहं धरणो हो। मूं सिंधी उस्ताद खे झोलियूं झलींदो अचो, ख़ुदा जो वास्तो अचो कराची प्रेस क्लब ते, अचो कराची प्रेस क्लब ते। केतिरा आया उहो तव्हां पाण खां पुछो। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे जेके लीडर आहिनि, हाणे हींअर इलेक्शन जो दौरु आहे, 2 इलेक्शन कमिटियूं, पोइ असांखे इलेक्शन को इंट्रस्ट न आहे। हाणे उहे वरी बि हींअर उहो चौथा मुड़ुस जेके पाण खां कोन पुॼे, वरी ॿियनि खे प्राइमरी उस्ताद पटको ॿधनि, अॼु वरी उहे इलेक्शन जे लाइ मैदान में निकिरनि। असांखे असां सां केरु खटींदो? पंहिंजूं इलेक्शन कमिटियूं ठाहियो, पंहिंजा मेंबर चूंडियूं वठनि, सभई धुरियूं। असांजो मुंहिंजो को बि मेंबर न आहे, मूंखे न को इहो शौक़ु बि आहे। पर हिकिड़ी शइ सिंधी उस्तादनि खे अॻियां इहो गुज़ारिश कंदुसि त जेके मसइला थिया आहिनि उनजी शुरूआत जदोजहद मूं कई आहे। 16 स्केल जदोजहद थी, अलाह पाक कामयाबी ॾिनी, बग़ैर शर्त ई वरितोसीं, उस्ताद रेगुलर कयासीं। उन खां पोइ हींअर हिन साल बि जॾहिं इहे ॿियनि सूबनि खे DRA मिलियो त केरु निकिरण जे लाइ तयारु कोन हो, केरु इजलास करण कोर्ट न तयारु कोन। सिंध असेंबली में बजट में पेश थी चुकी हुई, अञा पास कोन थी। मूं 17 जून ते हैदराबाद में मीटिंग कराई, सभिनी तंज़ीमुनि खे मुंहिंजो त सभई अचो पेट्रोल ऑफिस में, पर जेके आया जेतिरा बि आया मूं चयो मूंखे उहिदो कोन खपे, आऊं तव्हां कॾहिं सभई मेंबर आहियूं, भार आहियूं, त आऊं तव्हांजे पोइ जदोजहद कंदासीं। साईं असां कराची में एहतजाज कयोसीं, पुलिस गिरफ़्तारी कयूं। जेकॾहिं सवाल उस्ताद अचनि उहा ॿी पोइ त ॿी सूरत थी वई। जेतिरा बि आया बहरहाल झोड़ो थियो वॾो थियो, मूंखे धकु लॻो, अस्पताल भरिया थियासीं, अस्पताल में दाख़िल थी सॼो। पोइ एंजियोग्राफी मुंहिंजी थी। इहा त हिकिड़ी वॾी कहाणी आहे जेका अञा ताईं तकलीफ़ मूंखे आहे। पोइ कंहिं दोस्तनि चयो त वाह इहो हादसा ड्रामेबाज़ी कई आहे। एॾो हसद, एॾो साड़, यार मूंखे त हैरत थी वेंदी आहे। तव्हां ॿियूं तंज़ीमूं या ख़ाली प्राइमरी उस्ताद जो जेके सिर्फ़ु गार खां ताईं ॻाल्हाईंदा कोन सोशल मीडिया ते, तव्हां कंहिंजी हौसला अफ़ज़ाई नथा करे सघो, को चङो कमु थो करे, घटि में घटि उन मुखालिफ़त न करे, हुनखे गार त न ॾियो। तव्हां माना इज़त जेके इहो इज़त खे माना असां जेके इज़त माफ़ियाऊं न, असांखे गार खां ॻाल्हाइण तयारु कोन्हनि। पोइ पाण वणाइण जे लाइ हुननि ॿियो त कुझु ई कोन्हे। सोशल मीडिया ते इल्ज़ामी तोहमत चवंदा आहिनि, छो त तोहमत खां तमामु आसान हूंदी आहे।
ख़ैर पोइ वरी ॿिया मूंसां हमारा ओचितो जाॻे पिया जॾहिं असां एतिजाज कयोसीं GRA जे लाइ पोइ वरी नओं हिकिड़ो अलायंस चूंडे विधऊं हाणे ॿ ग्रुप कयूं पोइ मूं दोस्तनि सां सिकंदर लॻी दफ़ा हाणे तव्हां छॾियो खणी भले वञी हे अॻुवानी कनि सुठो कोन थो लॻे त पाण सिंधी मुलाज़िम जेको भलो थी पए पोइ असां हींअर जेका तहरीक DRA ते ॿुधाए 6 लख मुलाज़िम जेकॾहिं आऊं अॼु बि चैलेंज थो करियां ऐं हिमायत न करियां त तव्हां स्कूल न बंदि कराए सघो आहे तव्हांजे एतिरा सिंध में इस्तेमालु न थींदा हाणे करे ॾेखारियो अॼु खां पोइ आऊं सॼे प्राइमरी उस्ताद खे मुखातिब कयां असांजो कंहिं बि हाणे C हुजे फी हुजे जेको वजह सां को तालुक न आहे हीअ असांजा अॻुवान आहिनि असां हिन खां अॼु खां पोइ ला तलकी ला दवाई था करियूं छो त हिननि प्राइमरी उस्ताद जी ठोकनि हुननि खे पग बदिराई उन आर्मी हो असांजे मथां वरी हाणे नवां हुकूमत अॻु पिया कराइनि हींअर 2000 प्राइमरी स्कूल अपग्रेड थिया आहिनि उन लाइ मुंहुं घोड़ा घोड़ी आहे न घोड़ा करे ज़ुल्म थिए अपग्रेड कया महिनत प्राइमरी उस्ताद जी वरी उन जे मथां ॿार इम्पोर्ट करे ॿिया पिया तव्हां हेड मास्टर रखियो जेके सिर्फ़ु पघार खाई बजट खाई भॼी वेंदा ॾिया बसि उहो घर वेठा हूंदा हीअ किथे इंसाफ़ आहे तंहिंजे करे असां ईअं चङा आहियूं प्राइमरी उस्ताद तव्हांखे सवाइ ईअं चङा आहियूं तव्हांजी अॼु खां पोइ प्राइमरी उस्ताद कंहिं बि तहरीक जो C जो फलाणे जो को बि कोन हूंदो न को सघियो हुनखे जेको कयोसीं उन ते पछतावो ऐं सॼे प्राइमरी उस्ताद खां माफ़ी थो वठां त असां हिननि वेकाउनि जो खामखा ॾींहं न का वठणी हिमायत कई जंहिंजे करे असांखे हेॾो सारो नुक़सानु पियो आहे इहे तव्हांखे पटका कोन पवंदा जे असां हिमायत न करियो आहे वरी चओ था जेके कोन आया पोइ फलाण कोन आया सभु आया सॼी सिंध तव्हां सां गॾु हुई बहाना था बनायो तव्हांखे आउं त सुञाणंदोसि असर खां मुंहिंजा दोस्त बि चवंदा उस्ताद चवंदा हुआ हादसा वारा हमेशह बगावत था कनि त चवण जो मक़सदु हमेशह असां पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद कई आहे असां हमेशह सिंधी उस्ताद जी प्राइमरी उस्ताद जी मालिकी जी अॻुवानी कई आहे हिन साल बि 10 फरवरी ते कराची में 5 रातियूं 5 ॾींहं वेठासीं केरु वेही ॾेखारे भला ॿुधायो संदर प्राइमरी उस्तादो 78 सालनि में के 1000 में लांग मार्च कयो के पंहिंजे घरां पैसा ख़र्च कया केरु 5 रातियूं प्रेस क्लब ते मौत जी मुंहं में वेठो आहे लीडर मां जेके मादी जा लीडर आया आहिनि केरु बि कोन आया उन सिर्फ़ु चंदा वरिता आहिनि उन पंहिंजे ज़ाती मराहतूं वरितियूं असां का बि ज़ाती मराहत न वरिती आहे मूं पंहिंजे बचनि जे पोइ बख़ुदा अॼु बि लख जो कर्ज़ी आहियां ऐं अहिड़ी बीमारी मूंखे लाइक़ु थी वई सिंधी प्राइमरी उस्ताद जे हक़ जे लाइ जदोजहद करे अहिड़ी बीमारी लाइक़ु थी जेका उमिरि भर हलंदी कॾहिं कॾहिं उन छो त मुंहिंजो 80-90 लख खर्च अची चुको आहे डॉक्टर चवंदो ॿाहिरि मुल्क वञे मुंहिंजो किरायो ग़रीब माण्हू किथां ॿार में इलाज कराए सघनि पर गवर्नमेंट पंहिंजा वाउचर वग़ैरह असां जमा कराईंदा आहियूं साल में कॾहिं 5 लख मिलनि कॾहिं 9 लख था मिलनि त वरी चवंदा विकामजी वियो आहे विकाम ॾियण वारे ते ख़ुदा जी लानत वकाम ॾियण खां पहिरीं ऐं अलाह पाक खां घुरो त मूंखे मौत अचां मौत अची वञे वकाम मौत खे क़बूल कयो वकाम सवाल ई कोन थो पैदा थिए मौत खे तरजीह कबी हमेशह चवंदो आहियां त सवर में पलीअ साहिब जो कोन मूंखे यादि आहे त सवर में बिस्तरे में मरण खां बहितर आहे त रोड ते जदोजहद करे मौत अचे हालांकि मुंहिंजी हींअर एतिरी तबियत बि सही न आहे मूंखे तबियत शायदि इजाज़त कोन्हे पर वरी बि जॾहिं मूं क्लियर करे चयो त असां अहिड़ो ज़ुल्म करणु कोन ॾींदासीं जेके अपग्रेड स्कूलनि खे ॿाहिरियां आणणु कोन ॾींदासीं उन लाइ मूं मिनिस्टर साहिब खे सेक्रेटरी साहिब खे ॾखिल में ॾिनी आहे त हीअ असां सां ज़ुल्म छो हाणे दोस्त चवंदा त सर्विस यार 5 सालनि खां सर्विस अदा ख़ुदा जो वास्तो अथव असां हींअर मूं सर्विस जदोजहद कई आहे 78 सालनि में जोधा जेके आया न इन्हनि छा कयो आउं त उस्ताद आहियां न को मुंहिंजो उहिदो आहे न को हिकु आम उस्ताद जी हैसियत में मूं तहरीक लाइ जदोजहद कई उन मुंहिंजे अलहमदुलिल्लाह से पहिरियों दफ़ो सूबाई वज़ीर तइलीम जे कोशिशुनि सां वज़ीर सिंध सर्विस स्ट्रक्चर कमेटी तश्कील ॾिनी ऐं उन सर्विस स्ट्रक्चर कमेटी यूनानिमसली मुतफ़क़ा तौर असांजी प्राइमरी उस्ताद जी सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर कयो हाणे हिनखे का कोर्ट बि ख़तमु थी करे सघे पर अलाए छो उस्ताद खे इहा शायदि केरु नथो ॿुधाए या हुनखे सम्झाए या हरू ॼाणे वञे तरीक़े था कंदा बाबा इहो बती जे पोइ था कयो फलाणीअ पोइ अदा उनखे चओ बती पर उनखे चओ जेके वरी बि जॾहिं
वरी 20 सालनि जा सदर थी विया, खाब ॾिसण पिया, पंहिंजो इलेक्शन कमेटी ठाहियो, पंहिंजा फार्म भरियो, यात्रा जूं अचण जे चकर में लॻा पिया। मूंखे को बि शौक़ु न आहे, हीअ तव्हांखे ॿुधाए छॾियां, पर हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाए छॾियां, सर्विस के तव्हां वकील खां इहो पुछा करियो, के वरी ऑफिसर खां पुछा करियो, सर्विस स्ट्रक्चर कमेटी सीम ठाही और मंज़ूरी ॾेई छॾिया, मिनिस्टर ऑफ मीटिंग चीफ सेक्रेटरी सही करे छॾिया आहिनि, ऐं उन में कुझु क्यूरियो फाइनेंस डिपार्टमेंट जी ऑब्जर्वेशन उहे क्लियर करण जे लाइ उन में टाइम लॻंदो आहे। उन में मुंहिंजो ॾुंड आहे। मूं राति ॾींहुं घर छॾे, बचा छॾे, ॿार छॾे, राति ॾींहुं कराची लॾे वञी वेही रहियो आहियां, किराए ते घर वरितमि, वरी उस्ताद जन हुआ अरूमूरो पंहिंजा बंगला वरितमि। अड़े ख़ुदा जी का सड़ाई पोइ न छा चइजे, सचो हर इंसान खे पंहिंजी दिलि आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजा बचा छॾे, घर सॼी दिलि सां कमु करे, ऐं तव्हां चंद माण्हू सोशल मीडिया ते वाठनि जा वंगारी विझी घटि वधि ॻाल्हायो, हीअ त ज़ुल्म आहे। कॾहिं अचो त कोन, पर कॾहिं के आया हूंदो त फोटो कराए भॼी विया हूंदो, त मूंखे ख़बर आहे। इनशा रब कंदो, अलाह पाक जी मदद सां सर्विस स्ट्रक्चर हिन साल मंज़ूर थींदो। मुंहिंजी कोशिशि आहे सेक्रेटरी साहिब जे ॿाहिरि वियो आहे, ईंदो, रब कंदो सर्विस स्ट्रक्चर जेके अहम मरला हुआ उहे असां जेके घुर्बल शयूं हुयूं कंप्लीट करे छॾियूं। अलाह कंदो त सीएम ऐं मिनिस्टर साहिब सेक्रेटरी साहिब जे कोशिशि सां हाणे चवंदो आहे हाजी साहिब जेको त सेक्रेटरी तो चमचागिरी करे ऐं मिनिस्टर जी चमचागिरी बख़ुदा बख़ुदा। ऐं जुमी नमाज़ पढ़ी हींअर वेठो आहियां, असां कॾहिं कंहिंजी चमचागिरी कोन कई आहे। पर यार जेको माण्हू 78 सालनि में सॼे प्राइम मिनिस्टर जो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर कराए, कैबिनेट खे सिफारिशूं कराए, वज़ीर खे कराए, उनजो इहो बसि थोरो न मञो यार, त ज़ुल्म आहे। ये केरु अवजी इज़त कोन प्राइम मिनिस्टर जी। बाक़ी हाणे तव्हांखे ॿियनि सियासी पार्टियुनि सां तालुक आहे त उहो अलॻि शइ आहे, उन में हिन शइ ते ज़ाता त न अचो। कुझु दोस्त के फंक्शन लीग में हूंदा, के इमरान खान जी पार्टी पीटीआई में हूंदा, के नून लीग में हूंदा, के फलान भले हुजो, सभु उस्ताद सभु ॿार आहियूं, पर उहो बुज़ ताईं हरू भरू चवंदो हाजी शफ़ी जे मिनिस्टर जो नालो छो थो वठे, सेक्रेटरी नालो छो थो वठे, बख़ुदा मूं अॻे कॾहिं न वरितो आहे। पर हींअर जे हिननि हुन वॾो तारीख़ी कारनामो अंजाम न सिंह प्राइम मिनिस्टर जो सर्विस स्ट्रक्चर 17 गज़ट मिलंदो प्राइम मिनिस्टर खे। इनशाला 19 मिलंदो, 19 मिलंदो, 20 मिलंदो, ऐं असां ॿियनि खे हुकुमरानी करणु कोन थी। हाणे जेकॾहिं असां मूंखे दोस्त चवंदा यार तोखे शौक़ु आहे तहरीक नालाइण जो, पोइ मूंखे को शौक़ु तहरीक कोन, जहिड़ो करण शौक़ु कोन्हे। हींअर जेकॾहिं असां हींअर माथे वियासीं अपग्रेड जेका स्कूल थिया आहिनि या जेके हींअर ट्रेनिंगूं पई हुजनि, स्टीड आहे, छो त हाणे सभु शइ स्टीड जे हवाले कई आहे, रिटायर जे हवाले, मुल्क रिटायर जे हवाले थो बाबा, सिध त ठहे पियो मुल्क रिटायर जे हवाले थो। प्राइम मिनिस्टर उस्ताद ज़ुल्म आहे। जॾहिं हाणे 14 ग्रेड में प्राइम मिनिस्टर उस्ताद तो भर्ती थियो, कमीशन पास उस्ताद इंजीनियर वॾा वॾा पढ़ियल तमामु सुठा पढ़ियल आहिनि, ॿिया बि 14 ग्रेड में भर्ती थियनि, ॿिया कराए वरी 50 ग्रेड में भर्ती थियनि। पोइ प्राइम मिनिस्टर उस्ताद कहिड़ो ॾोको आहे हुनखे, न को तव्हां ट्रेनिंग था करो, न को तव्हां हुनखे जेका पंहिंजा स्कूल जा हक़ आहिनि महिनत प्राइम मिनिस्टर उस्ताद करे उनखे मथां पाराए थोपियो, इहा असां हाणे क़बूल कोन कंदासीं। उनजे लाइ हमेशह इहे लठियूं मुंहिंजे हिसे में आयूं आहिनि हमेशह, ऐं तनक़ीदूं मूं मुश्किल न थियूं आहिनि, पर भले तनक़ीदूं कनि, सभु करियो। हालांकि मुंहिंजी सिहत बि इजाज़त कोन्हे, बख़ुदा मुंहिंजी सिहत बि एतिरी इजाज़त न थी त ऐं हाणे हरू भरू झड़ा कंदो घुमां, फॾा कंदो घुमां, पर रत तो मुंहिंजो टहिके, महिनत असांजी आहे। ऐं इन जे लाइ चयो बि हींअर घोड़ो वग़ैरह मूं कई आहे, छो त ॿिया त सभु सुता कनि, ना अहल मूंखे ख़बर ई कान्हे छा पियो थिए। हा बाक़ी पंहिंजी मरातूं जे लाइ हाणे उहो ज़ातिया कोन था वञूं, मौत वॾो आहे। त इनशा सिंध जा उस्ताद साथियूं हींअर वरी नओं हिकिड़ो हलियो आहे सिस्टम, त उस्तादनि जूं कुझु डायरेक्टर साहिबान गैर हाज़िर ॼाण आहे, माना लखनि में पघारूं जंहिंमें करायो वापसि करियो, 4 इंटरव्यू ख़तमु, नौकिरी ख़तमु। हीअ त ज़ुल्म आहे। ख़ुदा जेको कहर नाज़िल थींदा आहियूं, हीउ उस्ताद ग़रीब प्राइम उस्ताद ते एॾो ज़ुल्म करियो छो था? हीउ ॿिया सभु तो धोतरनि जा दमदमा, हीउ प्राइमरी उस्ताद आहे, दुनिया जे क़ौमुनि जी तरक़ी जो राज़ प्राइमरी उस्ताद आहे। जेसिताईं सिंध जे प्राइमरी उस्ताद जी इज़त न कंदो, क़ौम कोन सदंदी, सिंध कोन सदंदव। तव्हां ज़ालिम ऑफिसर पाण खे आदिस्ता सॾायो ऐं उन बाहि सॼो प्राइमरी उस्ताद मां छॾियो था, ऐं तव्हांजे ऑफिसर में को बि कमु रिश्वत कंदा कोन थो थिए, उते ईमानदारी कंदा भई, सिर्फ़ु प्राइमरी उस्तादनि सां ज़ुल्म।
हाणे इहो असां इन ख़िलाफ़ जदोजहद कबी ऐं जल्दी इनशाला कुझु सर्विस कहिड़ा मरल आहिनि उहे कंप्लीट कराए वठां मथे हफ़्ते वरी इनशाला सॼे सिंध दोस्तनि खे घुराइबो पोइ ज़रूरु तनक़ीदूं थींदियूं असां ॼाए तनक़ीद जलायूं जेतिरा ॾींहं आहियूं सिंध प्राइम मिनिस्टर जे हक़नि जे लाइ माठ करे कोन वेंदासीं इनशाला अलाह पाक चाहियो हाणे सिंध प्राइम मिनिस्टर जो ख़ुशहाली जो दौरु शुरू आहे रब कंदो इनशाला मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिबु सजदा आहिनि ऐं उनखे गुज़ारिश मां कंदुसि उनखे मूं लिखियो बि आहे ऐं उन खां अपील थो करियां त जेके अपग्रेड स्कूलनि महिरबानी करे इन हक़ असांजो आहे हेड मास्टर असांजो मुक़ररु तव्हांजे वैर मां भई जे उस्ताद जे पटेल